अल्लाह अकबर। सैयदा खदीजा दिलासो कहिड़ो थी ॾे, गौर कजो, अल्फाज वॾा क़ीमती आहिनि। कल्ला वल्लाहि ला युख़ज़ीक अल्लाहु अबदा इन्नका तहमिलुल कल्ला व तक्सिबुल मादूम व तक़रिज़ ज़ईफ़ व तसिलुर रहिम व तुईनु अला नवाइबिल हक़। सैयदा खदीजा रज़ियल्लाहु तआला अन्हा कसम थी करे अल्लाह रब्बुल आलमीन जो ला युज़ीक अल्लाहु अबदा, अल्लाह से ताके कॾहिं बि ज़ाया न कंदो। छो उनजी वजह बि सैयदा खदीजा बयान कई आहे। इन्नका तहमिलुल कल्ला, तव्हां त उहे आहियो जेके माण्हुनि जा बोझ खणण वारा आहियो, माण्हुनि जी मदद करण वारा हो। व तक्सिबुल मादूम, तव्हां त उहा शख्सियत आहियो जेको कमाए नथो सघे, उन जे लाइ कमाइण वारा आहियो। व तक़रिज़ ज़ईफ़, ऐं तव्हां त उहा शख्सियत आहियो जेकॾहिं तव्हां वटि को महिमान अचे उन जी वॾी मेज़बानी कंदा आहियो, उन जी वॾी ख़िदमत करण वारा आहियो। व तसिलुर रहिम। अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाहि हम्दन कसीरन तय्यिबन मुबारकन फीह। या रब्बि लकल हम्दु कमा यंबग़ी लिजलालि वजहिक व बिअज़ीमि सुल्तानिक। वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबियाइ वल मुरसलीन। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अम्मा बअद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। इक़रा बिस्मि रब्बिकल्लज़ी खलक़, खलक़ल इंसान मिन अलक़। इक़रा व रब्बुकल अकरम अल्लज़ी अल्लम बिल क़लम, अल्लमल इंसान मा लम यअलम। रब्बि इश्रह ली सदरी व यस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली। वक़ाल नबिय्यु सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बदअल इस्लामु ग़रीबन फसयऊदु कमा बदा फतूबा लिल ग़ुरबा। हम्दो सना दुरूद व सलाम का बाद मुअज़्ज़ज़ सामईन बिरादरान इस्लाम, वाजिबुल एहतराम दोस्तों, बुजुर्गों, भाइरों, भेनरों, अहले इलाका, मकाम मुस्तफ़ा ते बेहतरीन गुफ्तगू तवां समात कई। अल्लाह साईं असांजे आयल मुअज़्ज़िज़ मेहमान के वधीक इल्म अता फरमाए ऐं गॾोगॾु अमल जी भी तौफ़ीक़ अता फरमाए। अज़ीज़ मुसलमानों, नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जी सीरत एक वॾो तवील मौज़ू आहे। ये समझो तो पूरो दीन, पूरी शरीयत इमामुल अंबिया जी सीरत आहे। यह गाल मूं पंहिंजे तरफ़ा नाहे कई, बल्कि मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी
ज़ौजा सैयदा आयशा सिद्दीक़ा रज़ियल्लाहु ताला अन्हा का मरवी है। अम्मा साहिब फरमाए थी कान खुलुकुहु अल कुरान, मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की सीरत पूरो कुरान मजीद है। तवाई असा के खबर है तो पूरो कुरान मजीद दीन शरीयत इस्लाम इजमाली तौर के मुकम्मल दीन कुरान मजीद में मौजूद है। तो मतलब ये होते हो तो इमामुल अंबिया जी जिंदगी सीरत पूरो दीन है के अध कलाक या 40 मिनट की गुफ्तगू में को बयान न तो कर सके, पूरे दीन के शरीयत के कोण तो बयान कर सके। इन करे अजा मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की इब्तिदाई जिंदगी नबूवत वाली पान सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की तबलीग जो तरीक़ेकार उन वक्त में सहाबा इकराम ते अचण वारियों मुश्किलातूं परेशानियों इन हवाले से मुख्तसर गुफ्तगू कंदस। अजीज साथियों, नबी अलैहिस्सलातु वस्सलाम एक गार के अंदर अलहदगी पसंद बणजी वया उन गार में वनी इमामुल अंबिया मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नबूवत का पहिरीं अल्लाह की इबादत कंदा हुआ, तन्हाई में वेही। एक दफ़ो अल्लाह जो पैगाम आयो जॾहिं नबूवत मिलनी हुई तो जिब्रील अमीन रूहुल अमीन वो फरिश्तो जो तमाम फरिश्तन जो सरदार अल्लाह साईं कुरान मजीद में लैलतुल क़द्र की फजीलत बयान कई। इन लैलतुल क़द्र की रात की फजीलत में अल्लाह साईं इन्हें जी फजीलत बयान करते फरमायो तनज़्ज़लुल मलाइकतु वर्रूह, इन्हें रात में फरिश्ता नाज़िल थींदा वर्रूह खास तौर पे जिब्रील अमीन नाज़िल थींदा। तॾहिं लैलतुल क़द्र जी शान मक़ाम मर्तबो जेके बुझू आता है उन में हिकड़ी वजह यह है त रूहुल अमीन उन रात ते अल्लाह जी तरफा नाज़िल थींदा। रूहुल अमीन तमाम फरिश्तन जो सरदार है। अल्लाह से उनके अंबिया जे लाए मुंतखब कयो। जिब्रील अमीन अंबिया ने वही खणी ईंदो हो, अल्लाह जो पैगाम खणी ईंदो हो। इन का वधीक कहिड़ो कम थी सके थो। अल्लाह से फरमाए इन्नहु तंज़ीलु रब्बिल आलमीन नज़ल बिहि रूहुल अमीन अला क़ल्बिका लितकूना मिनल मुंज़िरीन। ये कुरान मजीद नाज़िल शुदा है अल्लाह की तरफा। इन्हें के खणी अचण वारो नाज़िल करण वारो केरा जिब्रील अमीन रूहुल अमीन। जंहिंजे लाइ इहो पैगाम अचे पियो वो केरा इमामुल अंबिया मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। मतलब त जेको वही खणी पियो अचे वो तमाम फरिश्तन जो सरदार जहदा वही भी अचे वो तमाम पैगंबरन जो तमाम कायनात जो सरदार मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। पहली वही इब्तिदा है। जिब्रील अमीन आयो, अहादीस पढ़ो, मुतालो कयो, तवील हदीस में तज़किरो वही जो। इमाम बुखारी रहमहुल्लाह पहली जो को बाब कायम कयो किताब वो किताबुल वही है। बदिल वही जे नाले सा बाब लिखियो। तो वही जी इब्तिदा किया थी सही मुस्लिम दी हदीस जो किताब उन्हनि में तव्हांखे बाब मिलंदो। वही जी इब्तिदा जो बाब उनमें एक हदीस बयान कई वई आहे जंहिंमें नबी अलैहिस्सलातु वस्सलाम ते अल्लाह साईं जो कुरान नाज़िल थियो। पहिरियों आयतूं सूरत अलग नबी अलैहिस्सलातु वस्सलाम बयान फरमाइन था। जिब्रील अमीन आयो, उन अची चयो इक़रा
ता पढ़ो, इकरा जी माना है पढ़ो। अल्लाह अकबर। यह पहली भैया इमामुल अंबिया मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम छा जवाब ॾिनो, मां अना बिकारी, आऊं पढ़ियल न आहियां। हदीस जा अल्फाज़ जिब्रील अमीन पकड़ियो, भाकुर पाइण वांगुरु ज़ोर सां दबाई, जोर सां पकड़े, वरी जी इकरा पढ़ो। पाण फरमाए मां अना बिकारी, आऊं पढ़ियल न आहियां। मकाम मर्तबो अल्लाह से केॾो वॾो ॾिनो, पर यकीनन मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दुनियावी तालीम हासिल न कई, लिखण पढ़ण वारी तालीम हासिल न कयूं, पर अल्लाह साईं वॾो मकाम ऐं मर्तबो रखियो। मकाम तां ॿुधी चुका आहियो। तॾहिं बि अल्लाह जे रसूल फरमाए मां अना बिकारी, आऊं पढ़ियल न आहियां। वरी जिब्रील अमीन साॻियो मामलो कयो, वरी जी पढ़। पाण फरमायो मां अना बिकारी, आऊं पढ़ियल न आहियां। अल्लाह अकबर। अल्लाह से सूरत अलग में जो तज़किरो फरमायो, सैयदना जिब्रील अमीन रूहुल अमीन नबी अलैहिस्सलातु वस्सलाम के जरी मल चए तो इक़रा बिस्मि रब्बिकल्लज़ी ख़लक़, तू पढ़ो न रब जे नाले सां जे रब पैदा कयो आ। इक़रा बिस्मि रब्बिकल्लज़ी ख़लक़, ख़लक़ल इंसान मिन अलक़, इंसान के पैदा कई गोश्त जे लोथड़े मां, उन जे नाले सां पढ़। जेरी मल जिब्रील अमीन ये अल्फाज तो चए, उन का पोए मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिम्मत पैदा कई, अल्लाह से तौफीक ॾिनी, हिम्मत ॾिनी, इस्तात ऐं ताक़त ॾिनी। मोहम्मद अरबी अलैहिस्सलातु वस्सलाम पढ़ण शुरू कनि था। इन ये आयतूं सब खां पहिरीं नाज़िल थियण वारियूं आयतूं आहिनि। इक़रा बिस्मि रब्बिकल्लज़ी ख़लक़, ख़लक़ल इंसान मिन अलक़, इक़रा व रब्बुकल अकरम, तां पढ़ो न रब जे नाले सां जेको वॾो करीम आहे, जेको अकरम आहे, वॾे शान ऐं शौकत वारो, वॾे मक़ाम ऐं फज़ीलत वारो आहे, उन रब जे नाले सां पढ़ो। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम पढ़ण शुरू कयो आहे। अल्लाह जा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेॾी महिल इहा वही जी कैफ़ियत ख़त्म थी थिए, जिब्रील अमीन वापसी हलिया विया आहिनि। पाण सॻोरा मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वॾा परेशान आहिनि, कप कपी तारी आहे। पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम थड़कण लॻा आहिनि, वॾी शदीद परेशानी में आहिनि, छो जो पहिरियों दफ़ो इहो मामलो थियो आहे। जेॾी महिल घर पहुता आहिनि, अम्मा साहिब सैयदा ख़दीजा रज़ी अल्लाह ताला अन्हा अज़वाज मुतहरात मां सभ खां पहिरीं जंहिंसां शादी मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाई, उहा सैयदा ख़दीजा रज़ी अल्लाह ताला अन्हा। उन मां अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की औलाद हुई। चारई न्याणियों सैयदा ख़दीजा रज़ी अल्लाह ताला अन्हा मान सैयदा ख़दीजा रज़ी अल्लाह ताला अन्हा कैफियत ॾिसे थी, परेशानी जी हालत ॾिसे थी। पाण सॻोरन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे दिलासो थी ॾे, दिलासो अहिड़ो थी ॾे जे दिलासे खे ॿुधी हैरान थी वञे माण्हू। अहिड़ा अल्फाज जेके सोने जे पानी सां लिखण जहिड़ा आहिनि, एॾा अजीम अल्फाज जंहिंमां सैयदा ख़दीजा रज़ी अल्लाह ताला अन्हा जी समझदारी अक़लमंदी ज़ाहिर थी थिए त केतिरे क़दुरु अल्लाह से उनखे समझ ॾिनी हुई, सोच ॾिनी हुई, फ़िक्र ॾिनी हुई। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम सां सैयदा ख़दीजा जी शादी करण इहो बि अलॻि मौज़ू आहे। हालांकि बड़ी ताजरा है, बड़ी मारूफ ताजरा है, तिजारत वाली खातून आ, पर बड़ी अजीम घराने से ताल्लुक रखण वाली कुरैशी है, बड़ी अजमत वाली आ। अकुल फहम जो अंदाजो इन में लगायो तो इमामुल अंबिया पहरी वही परेशान आलम में घर आया है। पाण फरमाइन था ज़म्मिलूनी ज़म्मिलूनी ज़म्मिलूनी, ए ख़दीजा मोते चादर ढक, चादर ढक।
खौफ जी हिकिड़ी कैफ़ियत आहे, छो जो इहो वाक़ियो पहिरियों दफ़ो थियो आहे। अल्लाहु अकबर। सैयदा ख़दीजा दिलासो कहिड़ो थी ॾे, गौर कजो, अल्फाज़ वॾा क़ीमती आहिनि। कल्ला वल्लाहि ला युख़ज़ीक अल्लाहु अबदा इन्नका तहमिलुल कल्ला व तक्सिबुल मादूम व तक़रिज़ ज़ईफ़ व तसिलुर रहिम व तुईनु अला नवाइबिल हक़। सैयदा ख़दीजा रज़ियल्लाहु तआला अन्हा कसम थी करे अल्लाह रब्बुल आलमीन जो ला युज़ीक अल्लाहु अबदा, ए मोहम्मद तव्हां के कॾहिं बि अल्लाह से ज़ाया न कंदो, अल्लाह से तव्हां के कॾहिं बि ज़ाया न कंदो। छो उनजी वजह बि सैयदा ख़दीजा बयान कई आहे। इन्नका तहमिलुल कल्ला, तव्हां त उहे आहियो जेके माण्हुनि जा बोझ खणण वारा आहियो, माण्हुनि जी मदद करण वारा हो। व तक्सिबुल मादूम, तव्हां त उहा शख़्सियत आहियो जेको कमाए नथो सघे, उन जे लाइ कमाइण वारा आहियो। व तक़रिज़ ज़ईफ़, ऐं तव्हां त उहा शख़्सियत आहियो जेकॾहिं तव्हां वटि को महिमान अचे उन जी वॾी मेज़बानी कंदा आहियो, उन जी वॾी ख़िदमत करण वारा आहियो। व तसिलुर रहिम, ऐं तव्हांजो मक़ाम ऐं मर्तबो त इहो आहे जेकॾहिं को पाण में टुटी वञे, रिश्तेदारी तोड़े छॾे, उनखे जोड़ण वारा आहियो। तव्हां त रिश्तेदारनि खे जोड़ण वारा आहियो, तोड़ण वारा न आहियो। तव्हांजूं ख़सलतूं त इहे आहिनि। व तुईनु अला नवाइबिल हक़, ऐं तव्हां त हक़ जे मामले में माण्हुनि जी मदद करण वारा आहियो। कॾहिं बि अल्लाह से तव्हांखे ज़ाया न कंदो, कॾहिं बि रुसवा न कंदो। इहो दिलासो सैयदा ख़दीजा रज़ियल्लाहु तआला अन्हा कंहिंखे ॾे वई? मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे पहिरीं वही ते मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते वही नाज़िल थी चुकी आहे। उन खां पोइ केतिरे क़दुरु सख़्तियूं आहिनि, केतिरे क़दुरु मामलात आहिनि। नबी अक़दस रहमत आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन्हनि सख़्तियुनि जे करे, इन्हनि परेशानियुनि जे करे, इन मामलात जे करे पंहिंजे वतन, पंहिंजे कबीले, पंहिंजे ख़ानदान, पंहिंजे इलाइक़े खे छॾे करे मदीने ॾांहुं हिजरत था कनि। एतिरे क़दुरु मसाइब ऐं परेशानियूं आहिनि। अल्लाह से फरमाया व अंदिर अशीरतकल अक़रबीन, कुरान मजीद जी आयत आहे। ए पैगंबर, तव्हां पंहिंजे वेझे रिश्तेदारनि खे ॾियारियो, अल्लाह जो ख़ौफ़ ॾियारियो। वेझे रिश्तेदारनि खे ॾियारियो, अल्लाह जो ख़ौफ़ ॾियारियो। जेॾी महिल नबी अलैहिस्सलातु वस्सलाम खे अल्लाह रब्बुल आलमीन इहो हुक्म ॾिनो, पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तबलीग कई। पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तबलीग कई त कुफार खां लिकी करे। हाणे हिन में कैफ़ियत ॾिसिजो त नबी अलैहिस्सलातु वस्सलाम केतिरे क़दुरु मुश्किल हालात में तबलीग कई आहे, दीन जी दावत ॾिनी आहे। अॼु मुंहिंजे लाइ, तव्हांजे लाइ का परेशानी कान्हे, का रोक दाम कान्हे। अॼु पूरी रात को बयान थे, 3-4 उलमा अचनि बयान कनि, को रोकण वारो कोन्हे। पूरी रात तव्हां अची मस्जिद में तहज्जुद पढ़ो, नमाज पढ़ो, नवाफिल पढ़ो, को रोकण वारो कोन्हे। दीन ते अमल करणु असांजे लाइ इंतिहाई आसान, पर उहो वक़्तु हो जेॾी महिल इस्लाम जी दावत ऐं तबलीग जी इब्तिदा थी आख़िरी उम्मत में। उन वक्त इंतहाई मुश्किल हालात हुआ, मसाइब, मुश्किलात। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम तबलीग कहिड़ी जगह ते कंदा हुआ? अरकम रज़ियल्लाहु तआला अन्हु, उन जो घर सफ़ा पहाड़ी ते आहे। वो दारे अरकम सां मशहूर आहे, यानी अरकम जो घर सफ़ा पहाड़ी ते अरकम बिन अबिल अरकम जो घर आहे। उन जो पुट पाण ॿुधाए थो, अरकम जो पुट उस्मान नाले सां आहे, उहो पाण ॿुधाए थो अनबनु सबइल इस्लाम, ऐं उन शख़्सियत जो पुट आहियां जे शख़्सियत 7 नंबर ते इस्लाम क़बूल कयो। उहो अरकम रज़ियल्लाहु तआला अन्हु जे 7 नंबर ते इस्लाम क़बूल कयो, यानी उन वक़्तु इस्लाम क़बूल करण वारनि जी तादाद 7 हुई। उन वक़्तु इस्लाम क़बूल कई
नबी अलैहिस्सलाम के पंहिंजे घर में जगह नहीं जिथे सफ़ा पहाड़ी ते उनजो घर हो मथे हो पहाड़ी ते उन में वेही करे अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दीन जी तबलीग कयाऊं पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उते सहाबा के तालीम ॾिनाऊं दीन जी समझ ॾिनाऊं अल्लाह जो पैगाम पहुचायाऊं उते ई का दीन फैलियो ऐं सहाबा जी तादाद वधी। नबी अलैहिस्सलाम जी हदीस शुरू में पढ़ी पाण फरमाया बदा अल इस्लाम गरीबन, इस्लाम इब्तिदा में अजनबी हो न सुञातलो न कंहिंजो समझलो अजनबी हो। यानी जीअं को नओं माण्हू अचे ॻोठ वारनि खे न सुञाणींदो हुजे त उनखे चइबो अजनबी ना वाकिफ़। दीन इस्लाम के शुरू में अजनबी हो कंहिंखे ख़बर कान हो। आहिस्ता आहिस्ता मुसलमान थिया ऐं दीन इस्लाम जी तालीम वधी तबलीग वधी त इंसान मुसलमान थींदा विया। पोइ पाण फरमायूं फसयऊदु कमा बदा अन करीब, इहो वापसी अजनबी थी वेंदी। वापसी अजनबी थी वेंदो मतलब इहो आहे त हदीस में मालूम थिए थो त दीन सिर्फ़ वञी मदीने में बचंदो, बाक़ी किथे दीन कोन हूंदो। मदीने मक्के में बचंदो दीन, बाक़ी किथे कोन हूंदो। वरी दुनिया ना आशना थी वेंदी दीन खां, दीन जी समझ वरी ख़त्म थी वेंदी, जहालत वधी वेंदी, क़यामत जे क़रीब जी निशानी। पर पाण छा फरमायो फतूबा लिल गुरबा, जिन अजनबिन दीन के कबूल कयो इस्लाम के कबूल कयो उन्हनि जे लाइ वॾी ख़ुशख़बरी आहे। उहे कहिड़ा ख़ुशख़बरी वारा इंसान आहिनि, सहाबा इकराम आहिनि। ऐं अॼु बि उहे शख़्स जेके दीन के सिखनि था, इमाम अब्दुल्ला बिन मुबारक रहमहुल्लाह इन जी तफ़सीर वज़ाहत शरह कंदे फरमाइंदा इन हदीस में गुरबा में मुराद कहिड़ो आहे जेके ख़ुशख़बरी ॿुधाई वई आहे। उहे मुराद आहिनि त जिथे घणा जाहिल शख़्स हुजनि, घणा जहालत में माण्हू हुजनि ऐं तसव्वुर ई न हुजे नेकोकार जो, उते के नेकोकार पैदा थियनि, उते के दीन जी तबलीग करण वारा पैदा थियनि, उन्हनि शख़्सनि जे लाइ ख़ुशख़बरी आहे। इन हदीस जी शरह अब्दुल्ला बिन मुबारक वक्त जो मुहद्दिस आहे उहो शरह करे उन्हें शरह छा कई त उहे शख़्स जेके घणा माण्हू जहालत में हूंदा पर उन्हनि में को उथंदा जेके दीन जी तबलीग कंदा, दीन के समझंदा, उहे शख़्स इन ख़ुशख़बरी में शामिल आहिनि। अॼु हिन ॻोठ जी जेॾीमहिल मस्जिद ठही त तव्हां ॾिसो पहिरीं मस्जिद ई कान हुई। जेके शख़्स हिन मस्जिद सां ताल्लुक़ जोड़ींदा, हिन मस्जिद में ईंदा, हिनखे आबाद कंदा, अल्लाह से कुरान मजीद में भी इहो ई तो फरमाए इन्नमा यअमुरु मसाजिद अल्लाहि मन आमन बिल्लाहि वल यौमिल आखिर। अल्लाह जे घरनि के आबाद उहे ई कंदा जेके अल्लाह ते ईमान रखनि था ऐं आख़िरत जे ॾींहं ते ईमान था रखनि। उहे ई अल्लाह जे घरनि के आबाद कंदा जिनके अल्लाह ते ईमान न आहे, ईमान में कमज़ोर आहिनि या आख़िरत ते ईमान में कमज़ोर आहिनि, उहे अल्लाह जे घरनि के आबाद कोन कंदा। त मालूम छा थियो त हिन ॻोठ में भी मस्जिद ठही, जेके अचनि पिया उहे ख़ुशख़बरी में शामिल ज़रूर थींदा इंशाअल्लाह। अल्लाह जी तौफ़ीक़ सां जे इमाम अब्दुल्ला बिन मुबारक जेका शरह कई त ख़ुशख़बरी आहे गुरबा लाइ। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस आहे गुरबा माना अजनबी, उहे अजनबी जेके अहिड़े इलाके में दीन के मचाइनि, दीन के वधाइनि, दीन के आबाद कनि, मस्जिदुनि के आबाद कनि, अहिड़े इलाके में जिथे को दीन ई कोन हो, दीन जो नालो ई कोन हो। अजीज साथियो, उन वक्त नबी अलैहिस्सलातु वस्सलाम तबलीग करनी दारे अरकम में वेही करे सफ़ा पहाड़ी ते सहाबा जी तादाद बदलती लगी। उन वक्त इंतहाई मुश्किल हालात हुआ, मसाइब हुआ। अंदाज़ो लगायो चंद सहाबा जी ॻाल्हि तव्हांजे साम्हूं रखंदुसि। सैयदना अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु तआला अन्हु मुसलमान थियो। मुसलमान थियण खां पोइ पंहिंजे घर में सहना विरांडे में कुरान जी तिलावत तो करे, कुरान जी तिलावत तो करे त माण्हू ॿुधण वारा जेके आहिनि ॾाढो मुतासिर था थियनि। ॿार औरतूं
भर पासे में जेके घर उहे सैयदना अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह तआला जी तिलावत ता ॿुधनि, कलाम इलाही ता ॿुधनि, उन खां मुतासिर था थियनि। ये ॿुधण खां पोइ सैयदना अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह तआला खे मारियो वियो, सज़ाऊं ॾिनियूं वयूं। एतिरे क़दुरु तंग कयो वियो जो सैयदना अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह तआला हिजरत जो फ़ैसिलो कयो ऐं घर छॾे, इलाइक़ो छॾे अॻिते हलिया विया। रस्ते में इब्नु दगीना हिकु शख़्स मके जो मिलियो। उन चयो अबू बकर केॾां थो वञी? कि इलाके वारा मूंखे अल्लाह जी इबादत नथा करण ॾियनि, ऐं वञा थो कंहिं इलाके में वञी किथे मूंखे पनाह मिलंदी, उते अकेले में वेही तन्हाई में वेही अल्लाह जी इबादत कंदुसि, अल्लाह जे कलाम जी तिलावत कंदुसि। ही मुंहिंजे इलाके वारा मूंखे बर्दाश्त नथा कनि। इब्नु दगीना चयो त आऊं तोखे पनाह थो ॾियां, तूं केॾां न वञ, हल मूंसां वापसी, तोखे असां कोन छॾींदासीं, तूं त असांजे इलाके जो मुआज़िज़ शख़्स आहीं, तूं त माण्हुनि सां तावुन करण वारो रक़ीक़ुल क़ल्ब शख़्स आहीं, नरम मिज़ाज, इज़्ज़त वारो, मक़ाम वारो, शरफ़ वारो। तारीफ़ात करे चई त हिन क़ौम ते तुंहिंजा एहसान आहिनि, ही तोखे कीअं कढंदा? इब्नु दगीना हालांकि मुसलमान कोन्हे, वठी आयो सैयदना अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह तआला खे, हल वापसी, आऊं तोखे कोन छॾींदुसि, मुंहिंजे घर में तोखे पनाह ॾींदुसि, मुंहिंजी पनाह में ई तूं, हाणे तोखे को बि मके वारो घटि वधि कोन ॻाल्हाईंदो, तोखे तकलीफ़ कोन ॾींदो। उन्हनि जो इहो कानून हो त जेको मके वारो कंहिंखे पनाह ॾे त पूरी क़ौम वारा उनजो ख़्यालु कंदा हुआ ऐं उनखे कुझु न चवंदा हुआ, छो जो चवंदा असांजी क़ौम वारे हिनखे पनाह ॾिनी। इब्नु दगीना वापसी वठी आयो सैयदना अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह तआला खे। अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह तआला वापसी तिलावत कनि था, इबादत कनि था, हत्ता कि वरी कुफार मक्का परेशान थी विया, छो जो इन तिलावत सां, इन अल्लाह जे कलाम सां माण्हू राग़िब थियनि था, दीन जी तबलीग थे, तरग़ीब थी थिए। ऐं एतिरे क़दुरु सैयदा आयशा रज़ी अल्लाह तआला फरमाए थी, इब्न इसाक़ बयान करे थो त सैयदा आयशा सही रिवायत आहे त फरमाए थी त रक़ीक़ुल क़ल्ब हुआ। सैयदना अबू बकर सिद्दीक़ जब तिलावत कलाम पाक कंदा हुआ त रोंदा हुआ, नमाज पढ़ंदे दिल भरजी ईंदी ऐं रोंदा हुआ, तिलावत कंदा हुआ। इहा कैफ़ियत ॿार बि ॾिसंदा हुआ, औरतूं बि ॾिसंदियूं हुयूं, मर्द बि ॾिसंदा हुआ। इहा कैफ़ियत ॾिसी करे माण्हू दीन ॾांहुं अचण लॻा। माण्हू ॿियो दफ़ो आया इब्नु दगीना ॾे, उन ॾे आया जंहिं पनाह ॾिनी सैयदना अबू बकर सिद्दीक़ खे, अची चयो त हाणे इहो मामिलो थी वियो आहे, तूं पनाह ॾिनी आहे, इन करे असांखे नुक़सानु पियो थिए, हाणे तूं हिनखे हितां रवानो कर, या हिन जी या तबलीग बंदि कर, या हिनखे चयो त बंदि कमरे में पंहिंजी इबादत करे, ॿाहिरि न निकिरे। इन सां माण्हू दीन ॾांहुं वधनि पिया, मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॾे बि अचनि, माण्हू इस्लाम ॾे बि अचनि। अची चयूं इब्नु दगीना खे, इब्नु दगीना आयो अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह तआला ॾे, उनखे अची चई त सैयदना अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह तआला क़ुर्बान वञो। जवाब कहिड़ो ॾिनो चई इब्नु दगीना हाणे मूंखे तुंहिंजी पनाह जी ज़रूरत न आहे, जेकॾहिं मारे छॾींदा त भले मारे छॾीनि, पर इहो अल्लाह जो कलाम, अल्लाह जे कलाम जी तिलावत, दीन, शरीयत, इहो जेको अल्लाह से मूंखे मक़ाम ॾिनो आहे, ऐं जेका इबादत कयां थो इते ई कंदुसि जिते कयां पियो, जे मारणो त भले मूंखे मारे। इहो सैयदना अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह तआला जो जवाब, इहा इस्तिक़ामत, इहो सब्र। क़ुर्बान वञो सैयदना अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह तआला जी शान, उहा शख़्सियत आहे जंहिंजे बारे में सैयदना अलीउल मुर्तज़ा रज़ी अल्लाह तआला अन्हु फरमायो त असां सभिनी में बहादुर शख़्सियत अबू बकर सिद्दीक़ आहे। सैयदना अलीउल मुर्तज़ा बि फरमायो, छो चवंदा हिकु दफ़ो नबी अलैहिस्सलातु वस्सलाम के मक्के वारनि हमलो कयो, अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मारण लॻा। अबू बकर सिद्दीक़ विच में अची वियो छॾाइण जे लाइ, त अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह तआला पाण ज़ख़्मी थी वियो, एतिरे क़दुरु ज़ख़्मी थी वियो जो अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह तआला बेहोश थी वियो। दीन जे करे, शरीयत जे करे, इस्लाम जे करे ये सज़ाऊं तकलीफ़ूं आयूं। अॼु असां ॿुधायूं त असां केतिरे क़दुरु तकलीफ़ कयूं, असां इहा बि तकलीफ़ करण लाइ तयारु न आहियूं जो पंहिंजे घर खां निकिरी करे वुज़ू करे मस्जिद में 15 मिंट ॾियूं, इन लाइ बि असां तयारु न आहियूं। होॾां ॾिसो त सहाबा इकराम तकलीफ़ूं बर्दाश्त पिया कनि,
इमामुल अंबिया मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के सजाओं भी मिलन, मारू भी मिलन दीन जे करे, पर पान सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पोइते न था अचन। सैयदना अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु तआला अन्हु बेहोश थी वियो कि जेॾी महिल होश आयो आहे, खाधो पेश कयो वियो आहे, पाणी पेश कयो वियो आहे, चई ना खाईंदुसि ना पीअंदुसि, पहिरीं मूंखे मोहम्मद अरबी अलैहिस्सलातु वस्सलाम जो हाल ॿुधायो त पाण संगोर जी कहिड़ी कैफ़ियत आहे। या मोहब्बत हुई मोहम्मद रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। सैयदना अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु तआला अन्हु जी इहा इबादत हुई जंहिंमें तकलीफ़ूं बर्दाश्त कयूं, मसाइब मुश्किलात जी परेशानी हुई, पर तॾहिं बि दीन खां पोइ ते न हटिया, इस्तिक़ामत इख्तियार कई। वरी ॾिसो सैयदा फातिमा बिन्त ख़त्ताब, सैयदना उमर बिन ख़त्ताब रज़ियल्लाहु तआला अन्हु जी भेण, उन्हें जी इबादत करण, इस्लाम कबूल करण, उहे भी घर में लिखी करे इबादत कंदा, तिलावत कंदा हो। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम खब्बाब बिन अर्त रज़ियल्लाहु तआला अन्हु के मोकिलींदा हुआ, वो कुरान जी तिलावत उन्हनि खे करे ॿुधाईंदो हो, दीन सेखारींदो हो। सैयदना अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु तआला, सैयदना उमर फारूक रज़ियल्लाहु तआला जो भेणायो ऐं भेण बई दीन कबूल करे चुका हुआ, अञा ताईं उमर रज़ियल्लाहु तआला दीन कबूल न कयो, इस्लाम कबूल न कयो। उन्हनि ते मसाइब परेशानियूं केतिरियूं आयूं त सैयदना उमर फारूक पाण मारियो पंहिंजी भेण खे, ज़ख्मी करे छॾियो पंहिंजी भेण खे, त तो दीन इस्लाम छो कबूल कयो। उन खां पोइ अल्लाह साईं सैयदना उमर फारूक रज़ियल्लाहु तआला खे हिदायत ॾिनी। हाणे ॾिसो त केॾियूं मुश्किलातूं, कहिड़ा मामलात हुआ, एतिरे क़दुरु मुश्किलात हुयूं त कोई इस्लाम क़बूल कंदो हो त इज़हार कोन कंदो हो, डिॼंदो हो त किथे मूंखे तकलीफ़ूं न पहुचनि। कुफार जा जेके सरदार आहिनि, मुशरिकीन जा सरदार जेके आहिनि, जेके अबू जहल जहिड़ा आहिनि, अबू लहब, इहे मारू ॾींदा, परेशान कंदा। खब्बाब रज़ियल्लाहु तआला जा वाक़ियो, अम्मार बिन यासिर, उन खां अलावा जेके बि सहाबा, तव्हां ॾिसो उन जा वाक़िया पढ़ो, केतिरे क़दुरु दर्दनाक अलमनाक वाक़िया आहिनि त केतिरे क़दुरु सज़ाऊं ॾिनियूं हुयूं। सैयदना बिलाल रज़ियल्लाहु तआला अन्हु खे केतिरे क़दुरु सज़ाऊं ॾिनियूं हुयूं, पर कॾहिं बि दीन तां पोइते न हटिया, इस्तिक़ामत इख्तियार कयूं, दीन जे मामले में मुश्किलात से सब्र कयूं, ऐं सब्र खां पोइ अल्लाह में उम्मीद रखियूं, ऐं यकीनन उन्हनि खे मक़ाम ऐं मर्तबो मिलियो। इन जे करे जो मुश्किल हालात में भी प्यारे पैगंबर जो साथ, हालात मुश्किल हुआ, कैफियत मुश्किल हुई, मामलात मुश्किल हुआ, तॾहिं बि दीन खां पोइ ते न हटिया, दीन ते अमल पैरा थिया, दीन ते अमल कया। सैयदना उमर फारूक रज़ियल्लाहु तआला अन्हु उहा शख्सियत आहे जो नबी अलैहिस्सलातु वस्सलाम या कैफियत ॾिठी त हाणे मक्के वारा बैतुल्लाह में नथा अचनि, बैतुल्लाह में इबादत नथा करनि। लिखी कर अल्लाह के रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दारे अरकम में सहाबा इकराम के तबलीग करता, सहाबा मुसलमान थीन था। कई सहाबा इन्हें तबलीग जे करे, इन्हें मदरसे जे करे मुसलमान थे। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम की तालीम दारे अरकम में, पर तॾहिं बि सहाबा इकराम अल्लाह से एतिरी तासीर रखी हुई मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के फरमान में, पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की तिलावत में, कलाम इलाही में, जो दीन आहिस्ता आहिस्ता वधंदो वियो, दीन माण्हुनि ताईं पहुचंदो वियो। जेको बि साहबी कुझु न कुझु सिखंदो हो, नबी अलैहिस्सलातु वस्सलाम उन जी ज़िमेदारी लॻाईंदा हुआ। उहो पंहिंजी क़ौम खे वञी दावत ॾींदो, पंहिंजे भाउ खे वञी दावत ॾींदो, पंहिंजे घर वारनि खे वञी दावत ॾींदो। आहिस्ते आहिस्ते दीन वधियो। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दुआ कई, अल्लाहुम्मा अय्यिद इस्लाम बि अमर इब्न हिशाम औ उमर इब्न ख़त्ताब औ कमा क़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, ए अल्लाह दीन की मदद फरमा, ए अल्लाह दीन के मजबूत कर। बिन मानुन मा हिकड़े के हिदायत दी, या तो अबू जहल के या तो उमर बिन ख़त्ताब के। ये ब मानू हुआ जिन जो दबदबो हो कुरैश में, अरबन कबीलन में दबदबो रोब, मानू का डिजंदा हुआ। अल्लाह से सैयदना उमर फारूक रज़ियल्लाहु तआला अन्हु जी हक़ में यह दुआ कबूल कई, ऐं सैयदना उमर फारूक रज़ियल्लाहु तआला अन्हु आयो ऐं इस्लाम कबूल करने लाइ आयो, दारे अरकम में आयो, इस्लाम कबूल कई। उन खां पोइ अल्लाह साईं दीन के मज़ीद तक़वियत ॾिनी, मज़ीद क़ुव्वत ॾिनी,
दीन अञा वधीक फैलियो। उन खां पोइ सैयदना उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु मुसलमान थियण खां पहिरीं अमीर हमज़ा रज़ी अल्लाह ताला अन्हु मुसलमान थिया। हाणे ॿई शख़्सियतूं बहादुर शख़्सियतूं। सैयदना उमर फरमायो अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हाणे लिकी करे इबादत न थींदी, हाणे बैतुल्लाह में बीह करे इबादत कंदासीं। हाणे मोहम्मद अरबी अलैहिस्सलातु वस्सलाम के अल्लाह साईं जे तरफ़ां इहा मदद मिली जो सहाबा कुझु वधी विया, तादाद में वधी विया ऐं सैयदना उमर बिन ख़त्ताब, सैयदना अमीर हमज़ा इहे मुसलमान थी विया। उन खां पोइ ॿाहिरि आया, बैतुल्लाह में नमाज़ अदा कयो। सैयदना उमर फारूक मक्के वारनि खे चैलेंज कयो त जेकॾहिं तव्हांखे कुझु करिणो आहे त करे ॾेखारियो। अबू जहल खे चैलेंज कई, वॾनि वॾनि अरब जे सरदारनि खे चैलेंज कई, आस बिन वाइल खे चैलेंज कई कि जेकॾहिं तव्हां में हिम्मत आहे, जेकॾहिं तव्हां में ताक़त आहे त उमर फारूक खे कुझु करे ॾेखारियो। उमर फारूक अॼु इस्लाम क़बूल करे चुको। सैयदना उमर फारूक रज़ी अल्लाह ताला जो इस्लाम क़बूल थियण खां पोइ इस्लाम की मज़ीद तक़वियत मिली। अज़ीज़ भाइरो, इहो शुरू जो दौर हो इस्लाम जो। इन में कई वाक़ियात, कई किस्सा बयान करे सघजनि था त केतिरे क़दुरु सहाबा इकराम खे तकलीफ़ूं आयूं, मुश्किलात आयूं। पाण मोहम्मद अरबी अलैहिस्सलाम खे ज़ख़्मी कयो वियो कई दफ़ा। ताइफ़ जे मैदान में अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे एतिरो इज़ायो वियो, एतिरी तकलीफ़ ॾिनी वई जो पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ज़ख़्मी हालत में अचनि पिया, बेहोश थी विया। फरिश्तो आयो आहे, फरिश्तो चए थो जेकॾहिं तव्हां चओ त हिन ॿिन्ही बसियुनि खे, हिन पहाड़नि में बसी खे सभु खे चिभाटे छॾियूं, ख़तमु करे छॾियूं। पर मोहम्मद अरबी अलैहिस्सलाम फरमायो न थी सघे थो हिननि जी नस्लनि में जेकॾहिं हिननि जे हक़ में हिदायत न हुजे, थी सघे थो हिन मां अहिड़ी नस्ल पैदा थिए जेका इस्लाम जी दावत ऐं तबलीग शुरू करे। नबी अलैहिस्सलाम उते हौसलो ॾेखारियो, सब्र कयो, तकलीफ़ बर्दाश्त कयो, पर सब्र कयो ऐं अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दीन जी दावत तबलीग पेश कई त ॾिसो त मोहम्मद अरबी अलैहिस्सलाम तकलीफ़ बर्दाश्त कयो दीन जे करे। सहाबा इकराम तकलीफ़ बर्दाश्त कयो, सहाबियात तकलीफ़ बर्दाश्त कयो। नबी अलैहिस्सलाम जे दौर में कई सहाबा खे तकलीफ़ ॾिनी वियूं, क़त्ल कयो वियो। एतिरे क़दुरु ज़ुल्म बर्पा थियो जो सअद बिन अबी वक्कास रज़ी अल्लाह तआला अन्हु सहाबा खे मारण जे लाइ काफ़िर ईंदा हुआ। मुशरिकीन मक्का जेॾी महिल ॾिसंदा हुआ किथे लिकी करे इबादत पिया कनि, सअद बिन अबी वक्कास रज़ी अल्लाह तआला फरमाए थो लिकी करे असांखे पहाड़ जे दामन में, कंहिं घाटी में, कंहिं वादी में असां इबादत पे कई। मुशरिकीन मक्का असांखे ॾिसी वरितो, उहे आया विढ़ण जे लाइ, मारण जे लाइ। उन सअद बिन अबी वक्कास रज़ी अल्लाह तआला अन्हु हिकु उठ जी हॾी खईं, उहा उछलाए हिकु काफ़िर खे हईं। उहो काफ़िर उन हॾी जे लॻण सां क़त्ल थी वियो ऐं इहो पहिरियों क़त्ल हो जेको इस्लाम जे ख़ातिर थियो। यानी एतिरे क़दुरु परेशानियूं ईंदियूं हुयूं जो सहाबा खे क़त्ल करण जे लाइ शुरू में जेके मुसलमान थींदा हुआ उन्हनि खे मारो ॾियणु। वरी जे हिजरत वारो मामिलो ॾिसो त जेॾी महिल सहाबा हिजरत कई त सभु कुझु फिरे विया, सभु कुझु फिरे विया, पर सहाबा इकराम का परेशानी महसूस न कई। अल्लाहु अकबर, दीन जे ख़ातिर सभु कुझु कुर्बान करे छॾियो। केतिरा ताजिर सहाबा इकराम हुआ, केतिरे क़दुरु उन्हनि वटि मिल्कियतूं हुयूं, केतिरे क़दुरु उन्हनि वटि शान, धन, दौलत, दुनिया जो सभु कुझु मक्के में छॾे मदीना ॾे हिजरत कयो। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जो सहाबी मुसाअब बिन उमैर रज़ी अल्लाह तआला अन्हु। अल्लाहु अकबर, जेॾी महिल सैयदना मुसाअब बिन उमैर शहीद थियो आहे, उन जी कैफ़ियत कहिड़ी आहे? उन जी कैफ़ियत इहा आहे जो ॿुधाइण आया सहाबा इकराम अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कफ़न जे लाइ कपिड़ो मुकमल न आहे। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम इहा ॻाल्हि ॿुधी पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे अखियुनि मुबारक मां लुड़क जारी थी विया। इन लुड़कनि जी का वजह हुई, का कैफ़ियत, का वजह, को सबब हो। सबब कहिड़ो हो? सबब हो जो सैयदना मुसाअब बिन उमैर रज़ी अल्लाह तआला अन्हु उहो सहाबी हो त जेको खुशबू हणंदो हो, उन जी खुशबू पूरे मक्के में मशहूर, पूरे इलाके में मशहूर हुई। उन खुशबू
एतिरे क़दुरु माल वारो, दौलत वारो, खुशबू वारो, कपड़नि वारो, घोड़नि वारो हो जो उनजे घोड़नि जी तारीफ़ थींदी हुई, उनजी खुशबू जी तारीफ़ थींदी हुई, उनजे कपड़नि जी तारीफ़ थींदी हुई। उहो मुसअब बिन उमैर जे दीन लाइ एतिरियूं कुर्बानियूं ॾिनियूं, अॼु शहीद थी वियो आहे, उनखे तन ढकण जे लाइ मुकमल कफन मुयसर न आहे। इहो सैयदना मुसअब बिन उमैर। अजीज साथियों, दीन कुर्बानी थो घुरे, दीन कुर्बानी थो घुरे, कुर्बानी ॾियणी पवंदी। जेतिरी इंसान में ताक़त इस्तात आहे वो कुर्बानी पेश करे। जेके कुर्बानी पेश करे विया, अल्लाह से उनजी कुर्बानी खे क़बूल कयो ऐं ऐलान करे छॾी क़यामत ताईं रज़ी अल्लाहु अन्हुम व रज़ू अन। जेका बि नस्ल ईंदी, जेका बि इंसानियत दुनिया में ईंदी, उन्हनि ताईं पैगाम पहुचंदो रज़ी अल्लाहु अन्हुम व रज़ू अन। अल्लाह से उन्हनि खां राज़ी थी वियो, उहे अल्लाह खां राज़ी थी विया। छो? मक़ाम फज़ीलत छो? इन करे जो दुनिया कुर्बान करे छॾियूं, ज़िंदगी कुर्बान करे छॾियूं, दीन जे ख़ातिर, इस्लाम जे ख़ातिर दुनिया खे हैसियत न ॾिनऊं, पंहिंजे रब जी रज़ा खे हैसियत ॾिनऊं, कुर्बानियूं पेश कयूं दीन जे लाइ, तॾहिं कामयाब थी विया ऐं उनखे मक़ाम ऐं मर्तबो इहो मिलियो जो अल्लाह से दुनिया में उनखे जन्नत जो सर्टिफिकेट मुहैया करे छॾियो। दीन इस्लाम यकीनन शुरू इब्तिदाई दौर में इंतहाई मुश्किल सां फैलजो। कुर्बानियूं सहाबा इकराम ॾिनियूं, सहाबियात औरतुनि कुर्बानियूं ॾिनियूं, उन खां पोइ दीन इस्लाम फैलजो। ऐं अॼु असांजी कैफ़ियत कहिड़ी आहे, असां गौर कयूं त एतिरे क़दुरु मुश्किल हालात में सहाबा इकराम तबलीग करे, दीन जी तबलीग करे, दीन खे क़बूल करे, इस्लाम खे क़बूल करे, मारू खाई करे दीन पहुचायो ऐं असां उन्हनि जो केतिरो क़दुरु कयो। ऐं ॿियो त छॾियो, इमामुल अंबिया मुहम्मद अरबी अलैहिस्सलाम, उहा शख्सियत जे पंहिंजी उम्मत जे लाइ रात जो उथी करे तहज्जुद में या सॼी सॼी रात रोई करे दुआ कई पंहिंजी उम्मत जे लाइ। अॼु ॿुधायो त असां पंहिंजे पैगंबर जो मक़ाम छा सम्झो आहे, असां पंहिंजे पैगंबर जे रोअण जो कहिड़ो क़दुरु कयो, असां पंहिंजे पैगंबर जे परेशानी ऐं टेंशन जो कहिड़ो क़दुरु कयो। जेको पैगंबर पंहिंजी उम्मत जे लाइ टेंशन हो, परेशानी हुई त मुंहिंजी उम्मत बची वञे, मुंहिंजी उम्मत हिदायत ते अची वञे। असांखे का परेशानी आहे त पैगंबर दुआऊं पिया घुरनि, सॼी राति रोई रोई, ऐं अॼु असां नमाज़ पढ़ण जे लाइ तयारु न आहियूं, मस्जिद में अचण जे लाइ तयारु न आहियूं, उन ई पैगंबर जे फरमान खे ॿुधण जे लाइ तयारु न आहियूं, उन ई पैगंबर जे रब ऐं असां सभिनी जे रब जे फरमान कलामुल्लाह खे ॿुधण जे लाइ तयारु न आहियूं। त ॿुधायो त असां पंहिंजे पैगंबर जे मक़ाम खे छा सम्झूं, छा असां उनजी इज़त ऐं मक़ाम, उनजो छा असां ख़्यालु कयूं। यकीनन इज़त मक़ाम उन शख्स ॾिनो आहे मुहम्मद अरबी अलैहिस्सलाम खे, जे मुहम्मद अरबी अलैहिस्सलाम जे फरमान खे मञियो आहे, उन ते अमल कयो आहे। जेकॾहिं फरमान खे न मञई, न उन ते अमल कई, त पोइ का बि हैसियत न ॾिनई। भले केतिरा दावा करे त आउं मुहिब रसूल आहियां, आउं आशिक रसूल आहियां, आउं फिला आहियां, पर मुहम्मद अरबी अलैहिस्सलाम उन सां मुहबत था कनि जेको दीन जो अमल करण वारो आहे, जेको दीन ते अमल करण वारो आहे। उन खां ई अल्लाह जे रसूल राज़ी थींदा, दुनिया में बि आख़िरत में बि। आख़िरत जे हवाले सां आख़िरी ॻाल्हि कयां त नबी अलैहिस्सलाम हौज़े कौसर ते पंहिंजी उम्मतनि खे सुञाणींदा ऐं अल्फाज़ छा आहिनि, गुर्रम मुहज्जलीन मिन असरिल वुज़ू। सुञाणप छा आहे? नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजी उम्मत खे सुञाणींदा, जॾहिं ईंदा त उन्हनि जूं पेशानियूं चमकंदड़ हूंदियूं वुज़ू जे निशाननि सां, छो जो उन्हनि वुज़ू कयो हूंदो, चमकंदड़ हूंदियूं, नमाज़ी हूंदा। नबी अलैहिस्सलाम सुञाणे वेंदा। इहा बि हिकिड़ी निशानी बयान थी आहे हदीस में, अल्लाह जा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सुञाणे वेंदा। पर छा थींदो, जेॾी महिल वेझो ईंदा पर्दो अची वेंदो, उन्हनि खे रोकियो वेंदो। पाण सगोरा चवंदा इहे त मुंहिंजा उम्मती आहिनि, इन्हनि खे अचणु ॾियो। पर ॿुधायो वेंदो इहे शख़्स त उहे आहिनि जिन तव्हांजे दीन खे तब्दील करे छॾियो। जेको तव्हां दीन पहुचायो उन ते अमल न कयूं, पंहिंजी मर्ज़ी जा दीन ठाहे रखियूं। पाण फरमाईंदा सुहकन लिमन गय्यर दीनी, इन्हनि खे मूंखां परे करे छॾियो। इन्हनि खां आउं बेज़ार आहियां जिन मुंहिंजे दीन खे तब्दील करे छॾियो, मुंहिंजे पहुचल पैगाम खे तब्दील करे छॾियो, इन्हनि खे मूंखां परे वञाए छॾियो।
मतलब चाहते हो मतलब ये होते हो तो जेको दीन मोहम्मद अरबी अलैहिस्सलाम पहुंचायो पाण दीन जे लाइ तकलीफ़ बर्दाश्त कयूं पर दीन जी तबलीग पहुंचायो दीन पहुंचायो उन दीन ते जे अमल कयो उन जी जे कदर कयो वो ही अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो महबूब आ अल्लाह के वो ही महबूब अल्लाह उन खां राज़ी आ जे न कई ना उन जी कदर कई ना अमल कई उन जे लाइ मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी न मोहब्बत आ न दुनिया में न आखिरत में अल्लाह जो चाह ऐं अल्लाह जी रज़ामंदी आहे। अल्लाह रब्बुल आलमीन दीन ते सही माना में अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। व आखिर दावाया अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।